सिंध हाई कोर्ट सिंध में दर्सी किताबनि जी खोट जो जाइज़ो वठण लाइ हर ज़िले जे सेशन जज खे हुकुम ॾेई छॾियो। सिंध जे मौजूदा तालीमी साल स्कूलनि में दर्सी किताब न मिलण ख़िलाफ़ केस जी ॿुधणी जस्टिस सलाउद्दीन पंवर कई। अदालत सिंध में दर्सी किताबनि जी खोट जो जाइज़ो वठण लाइ हर ज़िले जे सेशन जज खे हुकुम ॾिनो। सिंध हाई कोर्ट तालीम खाते में डेपोटेशन या एडहॉक जी बुनियाद ते कमु कंदड़ ऑफिसरनि जा तफ़सील बि तलब करे वरिता। अदालत हुकुम ॾींदे चयो त सूबे जे हर ज़िले में ज़िले सेशन जज पंहिंजे निगरानी में लाॻापियल ज़िले जे जुडिशल मैजिस्ट्रेट खे स्कूलनि जा दौरा करे जाइज़ो वठी जांच पड़ताल कनि ऐं हेड मास्तरनि खां रिपोर्ट तलब कनि त मौजूदा तालीमी साल स्कूलनि खे दर्सी किताब मिलिया आहिनि या न। उन्हनि जो बि जाइज़ो वरितो वञे। अदालत ईंदड़ ॿुधणी 9 अक्टूबर ताईं मुलतवी कंदी। तालीम खाते वारे सेक्रेटरी खे ज़ाती हैसियत में पेश थी करे अॻभराई वारी रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾिनो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।